अस्सलाम तमाम लिसनर के नात खान शौकत हुसैन चंडी तरफ़ां सिक भरियो सलाम। दोस्तों अवें ख़बर है हर वारे मिलाइंदो अवें के कह नात खान सां का शायर सां हाफ़िज़ सां आलिम सां हर उन आशिक़ रसूल सां जंहिंखे महबूब मदीना वारे सां मोहब्बत हूंदी आहे। हिन वारे असां चाहियो त अव्हांखे पंहिंजे मोरो शहर जे बहितरीन रागी क्लासिकल रागी अब्दुर्रऊफ़ मक्सी साहब सां अव्हांखे मिलायूं पिया। अब्दुर्रऊफ़ मक्सी असांजे मोरे शहर जो तमामु बहितरीन इंसान ऐं बहितरीन तबियत रखंदड़ सखी मर्द ऐं ईअं सम्झो त यार वेस माण्हू। उनखां सवाइ साईं जी शख़्सियत सां ई घणा माण्हू मुतासिर थी वेंदा आहिनि जो पंहिंजो इख़लाक़ अदब मिलण ऐं उन शख़्सियत जे करे ई घणा मुतासिर थींदा आहिनि। पाण बहितरीन ॻाइनि था, महफ़िलूं पढ़नि था ऐं उनखां सवाइ मोहबतूं माण्हुनि पिया प्रस्तारण में घणी साईं जी मोहबत आहे। असां चाहियोसीं त असां अव्हांखे बि साईं सां मिलाईंदा हलूं त अॼु बिना कंहिं देरि जे साईं सां गुफ़्तगू जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। जेके असां चैनल ते नवां आहियो असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब लाइक कमेंट शेयर कंदा हलो त जीअं इहे पोस्ट वधि खां वधि दोस्तनि ताईं पुॼी सघे। त हलंदासीं साईं जी तरफ़। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं शौकत साहब ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? दुआऊं ख़ैर करम मालिक जा। साईं कीअं पिया महसूसु कयो पंहिंजे हीअ प्रस्तरनि जी मोहबत आहे ऐं जेको फ़न सां जेको हींअर अव्हांजी माशाअल्लाह चाहत आहे हर दिलि ते अव्हां राज कयो पिया, त इन मोहबत खे कीअं पिया महसूसु कयो पब्लिक में? ना शौकत साईं, बसि शुक्र आहे मालिक जो। असांजे माना ईअं सम्झो त एतिरो लहूं कोन पिया जेतिरो मालिक महिरबानी कई आहे। शुक्र आहे कुझु पंहिंजी महिनत आहे, कुझु दुआऊं दोस्तनि जूं उस्तादनि जूं मिड़ई कमु हली पियो आहे। ॾाढो मोहबतूं प्यार सॼी सिंध खां मिले पियो तमामु। ऐं बसि मां इहो बयानु नथो करे सघां। ॾाढो ॾाढो पाण तमामु बहितरु। उस्ताद साईं इहा अव्हांजी शुरूआति कॾहिं खां ऐं किथां खां थी? असुल खां ई अव्हांजे घराणे खां राग जो सिलसिलो आहे या अव्हां खां ई शुरू थियो आहे? त इहा वज़ाहत कंदो त उन में उस्ताद अव्हांजा केरु आहिनि? कीअं इहो अव्हांखे ई मोहबत जो रंग लॻो जो माशाअल्लाह अॼु अव्हां एतिरी मोहबत माणियो पिया? बाबा साईं असुल में असांजो ॻोठु आहे त मोरे शहर खां 4-5 किलोमीटर ॿाहिरि। उते मुंहिंजी पैदाइश थी आहे। उते जेको सो मुंहिंजो वॾो भाउ अदोहत ख़ान बक्सी, अलाह साईं उनखे जन्नत नसीब कंदो, उन्हनि जो मेखारणो हूंदो। पोइ उते यार दोस्त संगत ईंदी वेंदी, फ़क़ीर फ़ुक़रा, पोइ उन्हनि जी ख़िदमत कंदा हुआसीं। वरी राति जो ॻाइणु वॼाइण बि थींदो मटकनि ते, जीअं बहिराणियुनि में उताकनि ते थींदो आहे ईअं ई। सो उतां ई हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में वेहंदी वई। पोइ असांजो वॾनि खां वठी मुर्शिद आहे बाबा रहीम साईं कारियाणी वारो, भानसेदाबाद। उते बि अचणु वञणु थींदो रहंदो कॾहिं कॾहिं। उते जॾहिं वियासीं त उस्ताद रहमत अली मीराली मुंहिंजो उस्ताद साईं जन उते रहियल हुया। उस्ताद जो बि ईअं ई मोहबत जो सिलसिलो हुयो, साईं जन सां अचणु वञणु हुयो। पोइ उस्ताद ई मूंखे चयो, बाबा तुंहिंजो आवाज़ु ॾाढो सुठो आहे ऐं तूं महिनत कर सिख। उन खां पोइ हिकिड़ो दिलि वधी वई, शौक़ु वधी वियो उस्ताद जो साथ। पोइ साईं जन जूं कुझु दुआऊं, कुझु महिनतूं, ख़िदमतूं। पोइ ईअं ई तक़रीबन मूंखे हाणे 17-18 साल थी विया आहिनि हिन फील्ड में, मौसीक़ी जी फील्ड में। पोइ कॾहिं ॾुखनि में कॾहिं सुखनि में, पर पंहिंजी फील्ड सां रहिया आहियूं। बाक़ी असां को एॾा वॾा फ़नकार न आहियूं, मिड़ई बसि हे प्यारु आहे जेको इश्क़ आहे हलाए पियो, करम आहे मालिक जो। अच्छा साईं, अव्हां इहो पुछणु ज़रूरी सम्झासीं जेको शुरूआति में अव्हां स्कूल जे ज़माने खां वठी ॻाइणु शुरू कयो या केतिरी उमिरि खां वठी ॻाइणु शुरू कयो या नात वग़ैरह अव्हां पढ़ी? हा, मुंहिंजो स्टार्ट ईअं ई जीअं ॿुधायमि त मेखाणे ते नंढिड़ो मां लंगर पाणी खणी ईंदो हुउसि फ़क़ीर फ़ुक़रा लाइ। उतां खां वरी स्कूल जॾहिं ईंदो हुउसि त जेका असेंबली थींदी आहे उनमें क़ौमी तरानो मूंखां ॻाराईंदा हुआ उस्ताद साईं टीचर जेके हुया। ऐं वरी रिसेस थींदी त उन में बि एजाज़ साईं जो कलाम या नात पोइ उस्ताद फरमाइश कंदा हुआ। पोइ पार्क में वेंदा 4-5 उस्ताद, पोइ मूंखे बि विहारींदा त बाबा हाणे तूं कुझु ॿुधा। पोइ ईअं ई उतां खां वठी माना मूंखे हिकिड़ो मोहबतूं प्यारु मिलणु
नंढिला खां वठी उस्तादनि खां वठी ऐं माशाल्लाह जन उस्तादनि वटि मां पढ़ियो आहियां स्कूल में। अॼु बि उहे उस्ताद फ़ख़ुरु कंदा आहिनि त बाबा तूं महिनत कई, तूं पंहिंजो मंज़िल ॾांहुं वञी पियो। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ॾाढो मोहबतूं प्यार मां बयानु नथो करे सघां इहे शयूं। नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उस्ताद रऊफ़ मक्सी उहो असांजे मोरे जो बहितरीनु रागी क्लासिकल फ़नकार आहे, जंहिंजी जेका म्यूज़िक आहे ख़ासि तौर ते मूंखे वणंदी आहे। जेॾीमहिल पाण साज़नि जो मिलाप करे ऐं महफ़िल में जॾहिं शुरूआति कंदा आहिनि त हिकिड़ो सुरूर अची वेंदो आहे, ऐं उहा हिकिड़ी रियाज़त महिनत, ऐं उन मां जॾहिं फ़नकार स्टेज ते वेंदो आहे उन जा साज़ उन सां गॾु मिलंदा आहिनि त सॼी ख़बर पइजी वेंदी आहे। त यकीनन ईअं थींदो आहे त उस्ताद जे राग ॿुधण जे लाइ परे परे खां माण्हू ईंदा आहिनि ऐं महफ़िल जी रौनक जी थींदा आहिनि। त असां जेसीं ताईं अब्दुल रऊफ़ मक्सी खे न ॿुधंदासीं तेसीं ताईं असांखे घर वञिणो न आहे। ऐं इहो मां पाण महफ़िल में छो जो फ़नकार त पंहिंजी स्टेज ते हूंदो आहे या कंहिं साइड ते वेठल हूंदो आहे, जेसि ताईं उनखे सॾु थिए या गुज़ारिश थिए त अचे स्टेज ते। त असां पब्लिक में जॾहिं वेठा हूंदा आहियूं त पासे ओसे खां माण्हू पाण में कचहरी कंदा त यार जेसि ताईं उस्ताद रऊफ़ नथो ॻाए तेसि ताईं असां वेहंदासीं, राग ॿुधी पोइ ईंदासीं। ऐं उस्ताद जी तबियत अहिड़ी आहे जो पाण चाहींदा आहिनि त जेके ॿिया फ़नकार आहिनि भली उहो पहिरियां पंहिंजो टाइम वठनि, उनखां पोइ बाद में असां ॻाईंदासीं। ऐं इहा हिकिड़ी बहितरीनु शख़्सियत जी हिकिड़ी निशानी हूंदी आहे त पाण ॿियनि खे कोशिशि कंदा आहिनि त ॿियनि खे वारो अॻ में अचे त उहे ॻाए वञनि त पोइ पाण ॻाईंदासीं। ऐं इहा हिकिड़ी इंसान जी माना ख़ासियत हूंदी आहे त पंहिंजो पाण खे हेठि मथे न हेठि, हालांकि मूंखे नथो सुझे त को असांजे मोरे में को अहिड़ो फ़नकार जेको हिन महिल इन गायकी खे ॻाईंदो हुजे, छो जो हींअर जेका मौसीक़ी आहे का ॿिए तरफ़ वञे पई, महिनत आहे, महिनत ऐं रियाज़त सां गॾु। उस्ताद तव्हांखे इहो पुछंदासीं असां त बहितरीनु फ़नकार थियण जे लाइ कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि? बहितरीनु फ़नकार थियण जे लाइ पहिरियां त माण्हू पाण खे बहितर करे, पंहिंजी सोच खे सुठो करे, उस्तादनि जो अदब करे, ख़िदमत करे, ऐं उन खां पोइ महिनत करे, उहा ऑटोमेटिक सुठो फ़नकार थी वेंदो। उनखां अलावा उस्ताद असां अव्हां खां इहो पुछंदासीं त अव्हांजी ज़िंदगी में बि के अहिड़ा लम्हा थिया जिन अव्हांखे तकलीफ़ रसाई हुजे या ख़ुशी ॾिनी हुजे? अहिड़ा लम्हा त तक़रीबन हर माण्हू सां थियनि पिया ऐं रोज़ु थियनि पिया, कॾहिं ख़ुशी आहे कॾहिं ग़मी आहे। सचल साईं जी ॻाल्हि वांगुरु त सचल सारो ॾींहुं हाल न आहे हिकु जहिड़ो, पोइ कॾहिं कीअं त कॾहिं कीअं। उहे दुख सुख ज़िंदगी जो हिसो आहे, इहे ईंदा वेंदा रहंदा आहिनि। ऐं अव्हां साईं शामुल शाह जी लकियारी जी बि बहितरीनु ॿोल पढ़िया आहिनि ऐं उते बि अव्हांजी आमद थींदी रहंदी आहे, त उन जे बारे में अव्हां छा चवणु चाहींदो? साईं शौकत साहिबु जॾहिं मूं मौसीक़ी जी शुरूआति कई त उन टाइम खां वठी मुंहिंजो दरगाह ते वञणु थींदो आहे, साईं सलेमान शाह जी दरगाह ते। ऐं माशाल्लाह हाणे ताईं मां वञा पियो उते, जेको प्रोग्राम थींदो आहे हर प्रोग्राम में मां ईअं सम्झो त महिमान न बल्कि मेज़बान हूंदो आहियां, छो जो मूंखे उतां जो अहिड़ो प्यारु मिलियलु आहे। ऐं सभई साईं जन जेके बि पाण में सौट ॿाहिरि आहिनि, सभई मूंखे एॾी मोहबत ॾींदा आहिनि पंहिंजे बचन वांगुरु, ऐं मां ॾाढो दिली तरह सां ख़ुशि आहियां। ऐं मूंखे पज़ीराई मिली आहे उतां जे दरगाह जे हवाले सां। इर्द गिर्द जा माण्हू जॾहिं ईंदा आहिनि, परे परे खां बि ईंदा आहिनि, पोइ उते माना ईअं सम्झो त हिकिड़ो सिखण जो मौक़ो बि मिलियो आहे। जीअं ॿिया फ़नकार ॻाईंदा आहिनि, वेही ॿुधिबो, जॾहिं माण्हू ॾिसंदो ॿुधंदो त उहो बि सिखणु आहे। पोइ फ़क़ीर फ़ुक़रा जॾहिं ॻाईंदा आहिनि त उन्हनि जे ॻाइण में हिकिड़ो ईअं सम्झो लोक रंग हूंदो आहे, जेको हर क़ौम जो पंहिंजो लोक रंग हूंदो आहे। ईअं सिंधी हिकिड़ो लोक रंग मूंखे उतां महसूसु थियो त यार ॻाइजे कीअं, आम माण्हू खे कहिड़ी शइ वणे थी, कहिड़ो अंदाज़ु वणे थो। भला मौसीक़ी सिखण खां पोइ माण्हू वरी कुझु गौर फ़िक्र कंदो आहे, बाबा हाणे मां कहिड़ो पासो वठां जो पब्लिक में वञा। कुझु उस्ताद वरी माशाल्लाह सुठो ॻाईंदा आहिनि, पर उहो हिकिड़ो ई क्लासिकल ॻाईंदा आहिनि, पोइ आम माण्हू वीचारो उहो न ॿुधी सघंदो आहे, छो जो हुन वटि एॾी सम्झ सुध न हूंदी आहे। बसि हुनजी दिलि ख़ुशि करण लाइ असां वरी इहो चयो त बाबा हाणे मौसीक़ी सिखण खां पोइ हुनजूं खोड़ सारियूं सिन्फ़ूं आहिनि, असां वरी माना सम्झो लोक रंग खे घणो टाइम ॾिनोसीं। ऐं मुंहिंजो पंहिंजो बेसिकली जेको पर्सनल शौक़ु आहे
या मुंहिंजी जेका सिख्या थियल आहे उहा गज़ल आहे। मुंहिंजो उस्ताद बि गज़ल गायक आहे, उस्ताद रहमत अली मीराली। सो गज़ल जो कमु मां रिकॉर्ड कराए न सघियो आहियां। ॿियो वरी दरगाहुनि ते या असां वटि ॿराड़ियुनि में गज़ल ॿुधण वारा बि घटि आहिनि, पोइ इन करे स्टेज ते बि घणो कोन्हे ॻायो, माना मुख़्तसिर ॻायो आहे। शाइरी में कंहिं कंहिंखे अवां पंहिंजे रूह सां या चाहत सां जेका पढ़ियो आहे? शाइरी साईं शाहवन शाह बोदलाई जी शाइरी मूं काफ़ी ॻाई आहे, ऐं उन खां पोइ सभिनी शाइरनि खे मूं ॻायो आहे। लतीफ़ साईं खे ॻायो आहे, सचल साईं खे, एजाज़ साईं खे घणो ॻायो आहे, ऐं साईं उस्ताद बुखारी थी वियो, साईं शेख अयाज़ साहिबु थी वियो, सभिनी खे ॻायो आहे। बल्कि हाणे जेके नौजवान शाइर आहिनि, अज़ीज़ सोलंकी आहे, अहमद सोलंकी आहे, साईं अदल सुमरो आहे, वसीम सुमरो आहे, सभिनी जा तक़रीबन मां ॻायां पियो। अव्हांखे अॼुकल्ह जेको माना महफ़िल में वञूं था त उते ईअं थींदो आहे त अव्हांजी शइ खां जेका तव्हां तयारु कंदा आहियो उन खां हटी करे का अहिड़ी फरमाइश थींदी आहे त असांखे ॿुधायो। हा हा, खोड़ सारियूं फरमाइशूं। असांजो जेको ज़हन ठहियलु हूंदो आहे बाबा ईअं ॻाइबो, उहो त थींदो ई न आहे, छो जो असां फ़नकार आहे पब्लिक जी प्रॉपर्टी। पोइ हाणे जेके घुराइनि था ॿुधण जे लाइ, उहे फरमाइशूं बि कंदा हुआ असांखे उहो कलाम ॿुधा, उहो कलाम ॿुधा। पोइ तक़रीबन जेके मशहूरु कलाम आहिनि मुंहिंजा, उन्हनि जी फरमाइश कंदा आहिनि। पोइ कॾहिं कॾहिं ॿिए फ़नकार जो बि मशहूरु कलाम उन जी फरमाइश कंदा आहिनि। पोइ यादि न बि हूंदो आहे, उन्हनि जी फरमाइश पूरी करण लाइ उन्हनि जी ज़िद हूंदी आहे, साईं तव्हां महिरबानी कयो। पोइ जेके ॿ लफ़्ज़ यादि हूंदा आहिनि उहे बि ॻाए वठंदा आहियूं, मिड़ई दिलि ख़ुशि करण जे लाइ। बहरहाल पब्लिक जी मर्ज़ी आहे न, साईं ॿुधे छा थी। ऐं शागिर्दनि में अव्हांजा शागिर्द घणा आहिनि ऐं केतिरा सिखिया वठनि पिया, केतिरा सिखी ऐं पंहिंजी रोज़गार सां आहिनि कनि पिया पंहिंजे मुंहुं? शागिर्द साईं मां पाण शागिर्द आहियां, सिखां पियो। बाक़ी मोहबतनि जीअं सम्झो त हिकिड़ो सोबत जो असरु, ईअं मुंहिंजा आहिनि शागिर्द बि आहिनि। अली साबिर लाशारी, उनखे मूंसां रहंदे तक़रीबन 10-12 साल थी विया आहिनि। माशाल्लाह उहो हाणे ॾाढो सुठो ॻाए पियो तमामु। ऐं शकील अहमद पिंजारो सैदाबाद जो आहे, उहो बि ॾाढो सुठो ॻाए पियो, उनखे बि मूंसां 7-8 साल थी विया आहिनि रहंदे। ऐं साईं खे चवां यासिर शेख आहे, उहो बि ॻाए पियो। रल मुंहिंजे अंदाज़े में त 5-6 अहिड़ा माण्हू आहिनि जेके मूंखां सिखनि पिया, ऐं माशाल्लाह हाणे सुठो ॻाइनि पिया। असांजे ॾिसंदड़ खे या पंहिंजे परस्तारनि खे कहिड़ो मैसेज ॾींदो त हिन दौर में कामयाबी जे लाइ हुन कहिड़ा क़दम खणनि, ऐं हिन ज़माने ई जेको हींअर नफ़्सा नफ़्सी जो दौरु हले पियो त उन जे कहिड़ी अहिड़ी कम खे वधीक तवजह ॾियनि जो पंहिंजी कामयाबी जे तरफ़ वधीक क़दम वधाए सघनि? कामयाबी लाइ त सभ खां पहिरियां माण्हू पंहिंजे घर खां स्टार्ट वठंदो आहे, पंहिंजी अमड़ खां, बाबा साईं खां, पंहिंजे भाइरनि खां, भेनरुनि खां। उन्हनि जो ख़्यालु रखे, उन्हनि जो ख़िदमतूं करे, उन्हनि जो मोहबतूं हासिलु करे। उन खां पोइ पाड़ो ओड़ो आहे, दोस्त आहिनि। जॾहिं माण्हू पाण सुठो थी वेंदो न त ईअं सम्झो त पोइ कामयाबी हूंदी आहे। ज़हनी तरह माण्हू सफ़ाई अची वञे ज़हन में, अंदरि में, दिलि में। हा, ऐं महिनत सभ खां वॾी शइ वरी महिनत बि आहे। माण्हू सुस्तु न थिए, पंहिंजी महिनत कंदो रहे। बाक़ी अलाह साईं महिनत त चोर जी बि कोन्हे विञाईंदो, उनखे बि पंहिंजो सिलो ॾींदो आहे। उस्ताद अव्हांजी वरी वरी महिरबानी जो असांजे लाइ अव्हां क़ीमती पंहिंजो टाइम कढियो। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त साईं जन वटि महिमान जी आमद, दोस्त यार परे परे खां माण्हू अचनि था मिलण लाइ। कुझु प्रोग्रामनि जी मसरूफ़ियत हूंदी आहे, राति जो प्रोग्रामनि ते देरि ताईं, वरी दोस्तनि खे टाइम ॾियणु, त साईं जी वॾी महिरबानी पाण असांखे टाइम ॾिनो अथनि। ऐं असां साईं जा तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं जो असांखे पंहिंजो क़ीमती वक़्त मां कुझु टाइम कढी असांजे लाइ ॾिनो। जीअं त असांजो प्यारो भाउ आदा शौकत चांडियो साहिबु, साईं जन बेसिकली मोरे जा आहिनि, पाड़ेसरी आहिनि, असांजा दोस्त बि आहिनि ॿाहिरनि। साईं जन जो चैनल आहे यूट्यूब चैनल, तव्हां जेकॾहिं इन चैनल खे सब्सक्राइब कंदो ऐं लाइक कंदो, तव्हां सभिनी जी महिरबानी थींदी। ऐं इहो मुंहिंजो निमाणो अर्ज़ु आहे तव्हां सभिनी प्यारनि खे, सिंधवासियुनि खे, महिरबानी।
साईं अव्हांजी वॾी वॾी महिरबानी अलाह साईं अव्हांजे सुरनि खे अव्हांजी सिहत खे ऐं अव्हांजे हुस्न खे सदाईं क़ाइमु रखंदो असांजी दुआ आहे। नाज़रीन जेके असांजे चैनल ते नवां आहियो असां उन्हनि गुज़ारिश कंदा आहियूं असांजे चैनल खे सब्सक्राइब लाइक कमेंट शेयर कंदा हलो जीअं हीअ पोस्ट वधि खां वधि दोस्तनि में पुॼी सघे। असांखे ॾींदा इजाज़त इंशाअल्लाह अव्हांखे वरी कंहिं नए दोस्त सां महिरबानी सां मिलाईंदा रहंदासीं। तेसिताईं अलाह साईं अव्हांखे कंदो आबाद जिते हूंदो ख़ुशि हूंदो।